रमजान मुबारक में जब को भी ईमान वारो ये दुनिया चलींदो उन्हें जलाए जहन्नम ना है बल्कि डायरेक्ट वो जन्नतिया। मुझे अजीज़ान मोहतरम नबी पाक अलैहि सलातु व सलाम जा गुलामो अन सहल इब्न सअद क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल जन्नति समानियतु अबवाब मिनहा जन्नत में 8 दरवाजा आहिन। जन्नत जा घणा दरवाजा आहिनि ॻाल्हायो त सही 8 दरवाजा आहिनि। युसम्मर रय्याना उन जन्नत जे 8 दरवाजे मां हिकिड़े जो नालो रय्यान आहे। ला यदखुलुहु इल्ला साइमून उन दरवाजे में केर भी दाखिल न थींदो उहो माण्हू दाखिल थींदो जेको दुनिया में रोज़ो रखंदड़ हूंदो जेको दुनिया में रोज़ो रखण वारो हूंदो उन दरवाजे में उहो माण्हू जन्नत में दाखिल थींदो। जेमल रोज़ेदार दाखिल थी वेंदा उहो दरवाज़ो रब बंदि फरमाए छॾींदो। उन उहो रोज़ो उहो दरवाज़ो सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला रोज़े वारनि जे लाइ ख़ासि कयो आहे। कंहिंजे लाइ? रोज़े वारनि जे लाइ सिर्फ़ रब ख़ासि फरमायो आहे। अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबा जह शख्स रमज़ानुल मुबारक जे महीने में इखलास सां सवाब जी नियत सां रोज़ा रखिया गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी साबिक़ा गुनाह गुज़िरियल गुनाह अल्लाह उन जा माफ़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। वमन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन जह रमज़ानुल मुबारक जे महीने में क़याम कयो तरावीह तरावी जे अंदर उन्हें कुरान समात कयो कुरान ॿुधो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी अल्लाह तबारक व तआला उन्हें जा भी सब गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। वमन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी जेको माण्हू लैलतुल क़द्र जी रात ईमान ऐं इखलास जी नियत सां जेको लैलतुल क़द्र जी रात क़याम कंदो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी अल्लाह उन जा भी सब गुनाह माफ़ फरमाए। मुझे अज़ीज़ान मोहतरम कितरो बाबरकत वारो महीनो अगर रब ज़िंदगी में अता फरमायो त इन जी बरकत ज़ाया न कयो इन जी बरकत हासिल कयो। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलामो ये बाबरकत महीनो तमाम रहमत वारो महीनो आहे। इन महीने जी कदर भी कयो इन महीने जो एहतराम भी कयो। अचण वारे महीने में पंहिंजा गुनाह माफ़ कराए वरी ॿियो रमज़ान अलाए कंहिंखे नसीब थिए या न थिए। अल्लाह रमज़ानुल मुबारक जे महीने जे सदके इतनी त रब जी रहमत वसी आहे इतनी त रहमत वसी थी वेंदी आहे जो रमज़ानुल मुबारक महीने जे अंदर जेको माण्हू रोज़ा रखंदो आहे तरावियूं पढ़ंदो आहे लैलतुल क़द्र में जाॻंदो आहे अल्लाह उन जा सब गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। एतिरी महिरबानी एतिरी करम नवाज़ी। मुंहिंजा अज़ीज़ान मोहतरम इंशाअल्लाह असां वाइदो कयूं था त रमज़ानुल मुबारक जे महीने में रोज़ो भी रखंदासीं कुरान की तिलावत भी कंदासीं। वरी वॾी ॻाल्हि त इहो महीनो एॾो तबरकत वारो आहे हिकु त रोज़नि जो महीनो वरी इन महीने में रब कुरान भी नाज़िल फरमाए छॾियो। ही महीनो एतिरो बाबरकत यानी खीर ऐं खंड आहे। ही महीनो रमज़ानुल मुबारक जो महीनो मुसलमाननि जे लाइ रोज़े जो महीनो वरी उन खां पोइ इन महीने में रब कुरान भी नाज़िल फरमाए छॾियो। रोज़ो हुजे वॾा कुरान जी तिलावत हुजे रात जो तरावी हो जाए तो समझो बेड़ा ही पार है। आज जो ही बाबरकत निहारो जुम्मे जो नहीं आ मुझे अज़ीज़ान मोहतरम आज एक ही शबानुल मुअज़्ज़म जो निहारो आहे 5 मिनट मां तव्हां खां वठंदुसि तो तॾहिं थोरो लंगर की भी देर आहे 5 मिनट सिर्फ़ अगर इजाज़त हुजे नाराज़ न थियो। मरहूम रईस